पाकिस्तान जे वनडे ऐं टी-20 टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त कप्तानी ज़िम्मेवारी आहे, जॾहिं त बैटिंग ऐं कप्तानीअ खे धार रखंदो आहियां। हिक पॉडकास्ट में ॻाल्हाईंदे हिन चयो त पाकिस्तान हलंदड़ साल टी-20 वर्ल्ड कप खटींदो। बाबर आज़म खे भारत में वॾे मैदान में हज़ारे माण्हुनि साम्हूं खेॾण में मज़ो ईंदो आहे, पर पाकिस्तान में हिन भेरे मदाह नज़र न अची रहिया हुआ। हिन चयो त भारत ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद में जेका आजियां कई वई उहा यादगार हुई। हिन चयो त विराट कोहली ऐं दोसे जहिड़नि वॾनि रांदीगरनि सां रांदि ते ॻाल्हाईंदो आहियां। बाबर आज़म मूजिबि वर्ल्ड कप में अफगानिस्तान खिलाफ मैच हाराइण ते ॾुख थियो, उन ॾींहुं निंड न करे सघियुसि। हलंदड़ साल वर्ल्ड कप खटींदासीं। नंढपिण बाबति हिन चयो त पुराणो वक़्तु नाहे विसारियो, जॾहिं मौक़ो मिलियो त पुराणे घर पुराणनि मैदाननि ते वेंदुसि। PSL में माउ साम्हूं सेंचुरी ठाहिण यादगार आहे। रन आउट ते माउ काविड़जी पई हुई। रन आउट खेसि कॾहिं नाहे वणंदो। बाबर आज़म चयो त खेसि केन विलियमसन जी कोर ड्राइव पसंदि आहे। पैट कमिंस सभ खां ॾुखियो बॉलर आहे। PSL में सेंचुरी खां पोइ जावेद आफ़रीदी तरफ़ां MG कार जो ऐलान सुठो लॻो। संदसि चवणु हो त शाहीन ऐं रिज़वान खे गॾु खणी हलंदुसि। ॿिन्ही जी अहमियत हिक जेतिरी आहे। पाकिस्तान खां पोइ पसंदीदा टीम न्यूज़ीलैंड आहे। वर्ल्ड कप में फ़खर ज़मान जी इनिंग्स एंजॉय कई। बाबर आज़म मूजिबि ख़ुशी आहे त इंजरीअ खां पोइ नसीम शाह जो बहितरीन कमबैक थियो। कैरियर जी शुरूआत में मंसूर राना, एजाज़ अहमद ऐं अली ज़िया मदद कई।